अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे गड़ी यासीन मां KTV जे नुमाइंदा ख़ास मोर खान जतोई जी रिपोर्ट। गड़ी यासीन स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी रहाइश गाह कोट दुरानी ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 94 जन्म ॾींहं जो केक काटियो वियो। स्पीकर सिंध असेंबली जे कोऑर्डिनेटर इरफान अली अब्बासी ऐं PP तालका गड़ी यासीन, जनरल सेक्रेटरी जावेद खान दुरानी, सिटी सदर दिलशाद अहमद भट्टीअ जी अॻुवाणीअ में तालके जे अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ UCs जे उहिदेदारनि ऐं PP वर्करनि ऐं जियालनि जी शिरकत। ख़बरुनि जी दुनिया।